अस्सलाम वालेकुम सिंधी फ़तेह भलीकार ऐं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों हूअं त सिंध में घणई मसइला आहिनि। बुनियादी सहूलतुनि जो न हुजणु, तालीम जी कमी, तालीम में कापी कल्चर, धाड़ा, क़ौमी झेड़ा ऐं पाणी जी खोट। पर सिंध जो सभ खां वॾो मसइलो आहे पीपी जे मुतबादिल पार्टी जो न हुजणु। इनखे सियासी बहिरान बि चई सघिजे थो। असां सिंध जी ॻाल्हि त कयूं था, पर अफ़सोस सां सिंधी हुजण जो कॾहिं बि सबूत न ॾिनो आहे। वोट ॾियण वक़्तु असांजी सिंधियत ख़तमु थी वेंदी आहे। फ़क़ति ज़ात पात बिरादरी पीरी मुरीदी रहिजी वेंदी आहे। भले उम्मीदवार करप्ट आहे, सौ चकर आज़मायो आहे, सिर्फ़ु ज़ात जे करे वोट ज़रिए सिंध जो सौदो करे अचूं था। असांखे बचपन खां ई सेखारियो वियो आहे त सिंध जे हर मसइले जो ज़िम्मेवार पंजाब आहे। छा लिंक रोडनि जी तबाही जो ज़िम्मेवार बि पंजाब आहे? छा सिंध जे ॻोठनि में स्कूलनि जी तबाही जो ज़िम्मेवार बि पंजाब आहे? छा सिंध जी कॉलेजनि में कापी कल्चर जो ज़िम्मेवार बि पंजाब आहे? इस्पतालनि में बुनियादी सहूलतुनि जो न हुजणु, इन में बि पंजाब शामिल आहे। पोइ अहिड़ी 18 तरमीम जो कहिड़ो फ़ाइदो जंहिंखां बाद बि हर बुनियादी सहूलतुनि जो न हुजण जो ज़िम्मेवार बि पंजाब या वफ़ाक़ आहे। दोस्तो हिकु ॻाल्हि ज़हन में विहारे छॾियो, पीपी जो सिंध में खटणु इन जो कारण असांजे अॻुवाणनि जी निंड ऐं सुस्ती आहे। पीपी मुख़ालिफ़ सिंध जे लीडरनि वटि इलेक्शन विढ़ण लाइ को बि प्री प्लान न आहे। जमहूरी तरीक़े सां असां पंहिंजी जंग हराए रहिया आहियूं। 2018 जी इलेक्शन में GDA नज़र आई, पर उहा बि फ़क़ति इलेक्शन में ई नज़र आई। उन्हनि लीडरनि वटि 2023 जी इलेक्शन लाइ को बि मनसूबो न आहे। इमरान ख़ान खां सबक़ हासिल करणु घुरिजे। हू 2013 जी इलेक्शन हाराइण खां बाद 2018 जी इलेक्शन ताईं जलसा ऐं जुलूस कंदो रहियो, अवामी राब्ता मुहिम जारी रखी। असांजा सिंधी अॻुवान ख़ुसूसन पीपी मुख़ालिफ़ इलेक्शन खां 3-4 महीना अॻु को प्लान ॾियनि था या को इतिहाद ठाहिनि था। तब्दीली लाइ ज़रूरी आहे त हिकु इलेक्शन जे रिज़ल्ट खां पोइ ॿी इलेक्शन जी तयारी कजे। इनखे सिंध सां बि वफ़ा चई सघिजे थी। बाक़ी मुफ़ादनि जी सियासत सां सिंध खे को बि फ़ाइदो न थींदो। सिंध जी अवाम पीपी में हर बुराई बावजूदु पीपी खे वोट ॾिए थी। इन जो कारण पीपी पंहिंजे मुख़ालिफ़नि खां वधीक अवामी राब्ता मुहिम या जलसनि में रहे थी। पीपी वटि हर इलेक्शन खां पहिरियां हिकु मनसूबाबंदी हुजे थी, जंहिं सबबु कामयाबी माणनि था। पीपी जी इन कामयाबी ते सिंधी माण्हू जो को बि कसूर न आहे। कसूर आहे त असांजे लीडरनि जो, जंहिं वटि पीपी खे हाराइण लाइ का बि मनसूबाबंदी न आहे। इलेक्शन जे माहौल में जलसनि जो को बि फ़ाइदो न थींदो। जमहूरियत खां फ़ाइदो वठिणो आहे त हाणे सां ई अवामी राब्ता मुहिम ऐं जलसा शुरू कजनि, जीअं इलेक्शन ताईं हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म तयारु थी वञे। जेकॾहिं क़ौम परस्त पार्टियुनि खे वाक़ई सिंध जो दर्द आहे त पंहिंजा ज़ाती नज़रिया हिकु पासे रखी सिंध ख़ातिर हिकु जमहूरी इतिहाद ठाहे पीपी खे टफ टाइम ॾियण जी कोशिशि कनि। सिंधी अवाम तव्हां सां मुहबत करे थी। जेकॾहिं तव्हां बहरिया टाउन ख़िलाफ़ एतिरा माण्हू गॾु करे सघो था त पीपी मुख़ालिफ़ बि अवाम तव्हां सां गॾु हूंदी। बसि अवाम खे को प्रोग्राम ॾियो, का मनसूबाबंदी जोड़ियो, हिक ॿिए साम्हूं इलेक्शन न विढ़ो, पीपी ख़िलाफ़ विढ़ो। न त वरी 2023 जी इलेक्शन में पीपी खटी वेंदी। पोइ पीपी मुख़ालिफ़ नारनि जो को बि फ़ाइदो न थींदो। उनखे पोइ मुफ़ादनि जी सियासत ई चइबो। दोस्तो हिन वीडियो में मुंहिंजी ज़ाती राय आहे। ज़रूरी न आहे तव्हां मूंसां 100% एग्री हुजो। वीडियो पसंदि आई आहे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।